के जेके अॼु असां सां गॾु हिन सथ में साथ ॾियनि था। गुज़िरियल 20 सालनि खां रेती खां ॾेरकी रोड न ठहियल। हर आम माण्हू जेको हितां वञे थो उहो इलाही मुश्किलातुनि जो सामनो करे थो ऐं हिन रोड सां डेली हज़ारे माण्हू वञनि था ऐं हिन रोड ते को बि अञा ताईं 15-20 सालनि खां कमु न आहे थियो। असां ॾाढा परेशान आहियूं। 15-20 मिंट जो रस्तो आहे रेती खां ॾेरकी ताईं, असां उहो कलाक में तय कयूं था ऐं असां अॼु जेको हिते आया आहियूं इहो हिकु चेतावनी ॾियणु आया आहियूं तव्हांखे त हीअ रोड बराए महिरबानी ॾियो ऐं सिंध हुकूमत स्पेशली सिंध हुकूमत जी सिंध में हिते आहे जेको आहे त ऐं असीं स्पेशली सरदार मोहन बख्श खान मार साहब के ऐं DC घोटकी के AC घोटकी के ऐं सरदार ख़ालिद अहमद लुंड साहब के ऐं बारी पितावी साहब के चवंदासीं त बराए महिरबानी हीअ रोड ॾियो। माण्हू तमामु परेशान आहिनि। गुज़िरियल 20 सालनि खां रोड न आहे ठहियल ऐं हिन रोड ते हर जॻह ते खॾा पिण मौजूदु आहिनि। छा आम माण्हू हितां वेंदो? हीअ शहरी वेंदा? अॼु हीअ सभु उथिया आहिनि, जाॻिया आहिनि पंहिंजो हक़ वठण। चूंडियल नुमाइंदा हर 5 साल खां पोइ अचनि था, हीअ पंहिंजा वाइदा करे था ॾियनि। छा था ॾियनि? आम माण्हू मथे ते हथु रखी वेही रहंदो आहे त असांखे न इस्पतालूं ॾियनि था, न ई रोड ॾियनि था, न ई पंहिंजा हक़ ॾियनि था, सिर्फ़ु वोट ॾेई वाइदा करे हलिया था वञनि। ईंदड़ बलदियाती इलेक्शन में जेको ही हाणे असां सां वाइदो कंदो त रेती खे टफ टैल ॾींदासीं, रेती ॾेरकी रोड ॾींदासीं, त असां उनखे वोट ॾींदासीं। हाणे असां सभु हिकु थी विया आहियूं, गॾु थी विया आहियूं। इहो हिकु पैगाम ॾिनो त हिन एहतजाज जे ज़रिए त असांखे हिकु रोड ॾियो ऐं पंहिंजा जेको वाइदा कयो था उहे पूरा कयो। वॾी महिरबानी। दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके तव्हां तमामु ॾाढी सुठी कवरेज ॾेई रहिया आहियो ऐं उमेदु आहे कि इहे हेडलाइन ऐं अख़बारुनि जो ज़ीनत बणजंदियूं। मां मुकेश कुमार, मां बीइंग एडवोकेट आहियां बाय प्रोफेशन। पाकिस्तान जे आइन 1973 जे मुताबिक़ आर्टिकल 38 जे तहत असांजूं जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, रोड, रस्ता, गैस, बिजली, पाणी, इहो गवर्नमेंट खे प्रोवाइड करे ॾियणो आहे। पर जेकॾहिं कंहिंखे उनजो बरक्स ॾिसणो आहे त उहे असांजे अबाणे शहर रेती अची करे ॾिसनि। मुंहिंजी मैट्रिक हितां जी आहे, जीअं होश संभालियो आहे रेती खां इहा हालत आहे। असां बाशऊर जेके रेती जी अवाम आहे हुननि सां गॾु अपील था कयूं बराए महिरबानी रेती खे नज़रअंदाज़ न कयो वञे, हितां जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि सां नवाज़ियो वञे ताकी असांजो वक़्तु बचे। रेती ऐं ॾेरकी जी जेका रोड जी जेका हालत आहे उनजो असां कोई बि मिसाल नथा ॾेई सघूं, न को मिसाल मिले बि अथो। ऐं इन शहर सां पुॼाणी कंदुसि असांजी दिलि साफ़ सूफ़ी जीअं अफ़सोस माण्हू सिंध सम्झी जीर ॾींदा रहिया, अफ़सोस माण्हू सिंध सम्झी जीर ॾींदा रहिया। रेती ॾेरकी रोड जेका ज़िले घोटकी जी हिकु अहम तरीन शाहरा आहे ऐं ज़िले जे ॿिनि तालुक़नि सां गॾोगॾु हे असांखे रेती स्टेशन जे ज़रिए पंजाब सां मिलाए थी ऐं खेंजू रोड जे ज़रिए हिंदुस्तानी बॉर्डर सां बि मिलाए थी। ज़िले घोटकी जी अहम शाहरा हुजण तौरु हिते सवें ॻोठ हिन रोड खे लॻनि था ऐं हिते हज़ारे शहरी डेली जी बुनियाद ते हिन रोड सां सफ़र कनि था। पर अलमियो इहो आहे त गुज़िरियल 15 सालनि खां वठी करे हे रोड बिल्कुलु ज़बून हाल लॻी पई आहे ऐं सवें हज़ारे शहरी रोज़मर्रा जे हिसाब सां त परेशान थियनि था गुज़रण जे हिसाब सां। कई औरतूं डिलीवरी जे केसेस में इमरजेंसी जी सूरत में अस्पताल न पहुचण सबबि हिन रोड ते फौत थी चुकियूं आहिनि ऐं कई वाक़ियात रोज़ हिते पेश अचनि था। अॼु ही हज़ारे शहरी जेके तक़रीबन 15-20 यूनियन काउंसिल्स खां निकिरी आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरिन तरफ़ां इहो हिकु एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे त असीं मुतालबो कयूं था CM सिंध, DC घोटकी ऐं ॿिया सिंध गवर्नमेंट जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॿिया जेके बि अमलदार आहिनि असां उन्हनि खां इहा घुर कयूं था त असांखे फौरन रेती ॾेरकी रोड जो जेको आहे कमु स्टार्ट कयो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजे एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं असां DC घोटकी जे ऑफिस जे साम्हूं पंहिंजो जेको आहे एहतजाज रिकॉर्ड करींदासीं ऐं धरड़ो ॾींदासीं।